झंडोमरी रिपोर्ट नौकाफ़मरी झंडोमरी हादसो नीगर चिबाड़ जी फौत मां जो भॾारींदड़ रड़ियूं करे बेहोश उमरसान थाणे हद वारे ॻोठ सचर सोलंकी जे कच्छी पाड़े जो 3 क्लास जो शागिर्द कन्यू पुट रेवो कच्छी मिटीअ सां भरियल ट्रैक्टर ट्राली जे टायरनि हेठां चिबाड़ जी मौक़े ते फ़ौत थी वियो। 10 सालनि जो मासूम कन्यू स्कूल मां ॻोठ सजन सोलंकी लिंक रोड तां घर ॾांहुं वापसि अची रहियो हो त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार मिटीअ सां भरियल ट्रैक्टर ट्राली जे हादसे में मौक़े ते फ़ौत थी वियो। असांजो मासूम प्राइवेट स्कूल में 3 क्लास में पढ़ंदो हुयो। स्कूल खां ॻोठ वापसि अची रहियो हो त हादसो पेश आयो। वारसन हादसे जे नतीजे में फ़ौत थींदड़ नीगर कन्यू जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। माउ जूं भॾारींदड़ रड़ियूं ऐं वारसनि खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े वासी उमरसान पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे थाणे ते बीहारे ड्राइवर खे हिरासत में वरितो। पुलिस लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल रवानो कयो। आख़िरी इतलाहनि ताईं केस वग़ैरह दाख़िल न थियो।